हाँ सर। रोज़ो मुबारक जेको आहे हाँ मीर साहबनि जोड़ायो उहो प्लेन हुयो सफ़ेद ईअं चूने जो ठहियलु चूने गज जो हीअ जेको काशी जो कमु आहे ऐं जेके 4 मुनार आहिनि दरगाह शरीफ़ जे इहे साईं जेको इजाज़त थींदो साईं कबूल मोहम्मद ॿियो दोइम उन्हनि जेको आहे सो कमु करायो पर हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे कि सॼो जेको कमु हुयो जेका काशी तयारु थी इहा हिते दरगाह शरीफ़ में ई तयारु थी कारीगर हिते ई ईंदा हिते ई पचायूं हिते ई ठाहियूं सही दफ़े जो मूंखे ॾाढो साईं जेको कंदो ख़लीफ़ो रसूल बख़्श हूंदो सॼे कम जी जेका सुपरवाइज़र हूंदी ख़लीफ़ो रसूल बख़्श मुग़ल हूंदो साईं शिकारपुर जो साईं सखी साहिब जन ख़लीफ़ा हूंदा वॾा ख़लीफ़ा साईं जन ख़लीफ़ो साहिब जन आया साईं जन साईं पैसा खपी आहिनि मज़दूरनि खे पैसा ॾियणा मज़दूरी था घुरनि काशी जे कम जा हाँ साईं जन परेशान न थियो पैसनि जी पैसा चओ थो फ़क़ीर साईं जन साईं मां वटि कुझु बि कोन्हे ॿुधाइण में साईं जन खे असां सुबुह जो फ़क़ीर साईं सां वियासीं ने हेलो करणु दरगाह जे उत्तर तरफ़ हुते कुझु असांखे आवाज़ बची वई पैसनि जो ॾिसो त वञो पैसा फ़क़ीर साईं जन विया हुते ॾिसो वञो आहे जाइ जेसि ताईं साईं जन जो रेले जी पेशाब जी हलाइण हुई टियों फ़क़ीरनि मूंखे सिका मिलिया खणी आया साईं जन खे ही पैसा मिलिया साईं जन फरमाए थो इहो पैसो जेको आहे फ़क़ीरनि जे पुट जी पैदावार आहे हिन जे लाइ तव्हां परेशान वाह न थींदा कयो वाह जंहिंजो कमु आहे उहो पाण ई जेको आहे सॼो या मुंहिंजे ॾाढे साईं जेको आहे वाह तो हीअ आलिशान कमु अली अकबर दराज साहब हीअ तसवुर नथो करे सघे त हीअ कमु जेको आहे हिन लेवल जो हिन पाए जो कमु काशीअ जो ऐं सॼो तयारु जेके हुयो हिते थियो आहे दरगाह शरीफ़ छो हिन लाइ काठी बि हिकिड़ी ख़ासि थींदी आहे जंहिंमें पचंदी आहे सही मां सॼा कमु वाह पर अफ़सोस हीअं त इहो थो थिए त हीअ सफ़ा ज़बून थी वियो आहे हीअं तक़रीबन हुनखे 1924 में फ़क़ीर साहिब वफ़ात कई आहे हुन खां अॻिमें जो कमु थियल आहे 100 साल 100 साल काशी जे कम खे थी वियो आहे 100 साल में का तरफ़ा मेंटेनेंस न थी आहे काशी जी हींअर सफ़ा ज़बून थी वियो आहे इलाही कमु काशीअ जेको आहे मथे ॾिसंदव रोज़े गुरकारी ख़ासि करे उहा ख़तमु थी वई आहे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त हाणे हिन शइ खे वरी अहिड़ा ई उपाउ वठजनि जो इहे उन ई सूरत में वरी हिनखे साइंसी तौरु आहे ऐं इहा शइ ईअं न आहे उन वक़्तु थी हाणे नथी थी सघे बिल्कुलु थी सघे थी हाणे उन खां बहितर तरीक़े सां थी सघे आहे सॼो मसइलो त शयुनि खे कहिड़े नियतनि जो नियत हलो हलो साईं जन जे तौर ते